सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 5 इक्की ऐं ॿधी अंग ऑड एंड इवन नंबर्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में ऐं हिन खां अॻिए सबक में यानी 5 ऐं 6 सबक में असां अंगनि जी क्लासिफिकेशन जे बारे में यानी दर्जाबंदीअ जे बारे में या क़िस्मनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हिन सबक में अंगनि जी जेका जोड़नि जे मार्फत या उन जे मुनासिबत सां दर्जाबंदी आहे या क्लासिफिकेशन आहे उनखे ॾिसंदासीं। असांखे ख़बर आहे त जोड़नि जी या पेयर्स जी हिन काइनात में या कुदरत में या नेचर में केॾी अहमियत आहे। सभु इंसान जोड़नि में ठहियल आहिनि, सभु हैवान जोड़नि में ठहियल आहिनि, सभु वण टिण जोड़नि में ठहियल आहिनि, पर कई गैर जानदार शयूं बि जोड़नि में आहिनि ऐं कुझु हथराबूं इंसान जूं ठहियल शयूं बि जोड़नि में आहिनि। मिसाल तौरु सिज ऐं चंड ॿ आहिनि, ॾींहुं ऐं राति ॿ आहिनि, दरिया जा किनारा ॿ आहिनि, रस्ते जा किनारा ॿ आहिनि, बैलगाॾीअ में ॿ ॾांद पवंदा आहिनि। उन वक़्त खां जॾहिं बैलगाॾी मुंहंजे दड़े में इस्तेमालु थींदी वेंदे अॼु ताईं। इन खां अलावा असां पंहिंजे जिस्म में ॾिसूं तॾहिं बि असांखे ॿिनि जी अहमियत मिलंदी। असांजे जिस्म में 2 अखियूं आहिनि, 2 कन आहिनि, 2 नासूं आहिनि, 2 हथ आहिनि, 2 ॿाहूं आहिनि, 2 पेर आहिनि, 2 टंगूं आहिनि, 2 फिफड़ आहिनि, 2 बुकियूं आहिनि ऐं एतिरे क़दुरु जो असांजो जेको DNA आहे जेको असांखे कंट्रोल थो करे, असांजी ख़ुसूसियतूं पैदा थो करे, उन में 2 स्ट्रैंड्स आहिनि। हाणे अचो त असां कुदरती नंबरनि जे सेट खे या नेचुरल नंबर जे सेट खे ॾिसूं जेको तव्हांखे सर आमिर पढ़ाए चुको आहे। असांखे ख़बर आहे त इन सेट जा मेंबर्स हूंदा आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 9 10। इन में जेके गॾु नंबर हूंदा आहिनि उन्हनि खे कंसिक्यूटिव नंबर चइबो आहे ऐं इन्हनि ॿिन्ही नंबर्स जे विच में जेको डिफरेंस हूंदो आहे या तफ़ावत हूंदो आहे उहो 1 जो हूंदो आहे। अहिड़ी तरह 4 ऐं 5 जे विच में बि 1 जो तफ़ावत आहे। हाणे जेकॾहिं इन नंबर्स मां नेचुरल नंबर्स मां असां जोड़ा ठाहिण शुरू कयूं, छो त असांखे जोड़नि जी अहमियत आहे दुनिया में, त असांखे ख़बर पवंदी त कुझु तइदाद अहिड़ा आहिनि जिन मां त जोड़ा ठही वेंदा पूरा, कुझु न बचंदो, पर कुझु अंग या कुझु तइदाद अहिड़ा आहिनि जिन में पूरा जोड़ा न ठहंदा ऐं कुझु बची पवंदो। जीअं त जोड़ा ॿिनि जे अंग खे ज़ाहिर कंदा आहिनि या ज़ाहिर आहे हिकिड़े जोड़े में 2 शयूं हूंदियूं आहिनि, त उहो अंग जेको ॿिनि सां पूरो वंडिजी वञे उन मां पूरा जोड़ा ठहंदा ऐं जेके ॿिया अंग आहिनि उन मां जोड़ा कोन ठहंदा। हाणे अचो त असां वारे वारे सां कुदरती अंगनि खे वंडे ॾिसूं ॿिनि सां त ख़बर पए त कंहिंजी पाछी बचे थी कंहिंजी नथी बचे, यानी कंहिं मां जोड़ा ठही सघनि था ऐं कंहिं मां जोड़ा नथा ठही सघनि। हाणे असां ॾिठो त जेके अंग वंडिजी कोन था सघनि उन में पाछी बचे थी, पर उहा पाछी 1 आहे। जेको अंग ॿिनि सां पूरो नथो वणिजे उन जी पाछी 1 बचे थी। असां ॾिठो त हिननि अंगनि मां जोड़ियूं ठही सघनि थियूं छो त उहे ॿिनि सां पूरा वंडिजी वञनि था। जेको अंग ॿिनि सां पूरो वंडिजी वञे उन खे ॿधी अंग चइबो आहे, यानी इवन नंबर चइबो आहे। उहे अदद जेके ॿिनि जा ज़रबींदड़ हूंदा आहिनि उन्हनि खे ॿधी अंग चइबो आहे। असां पहिरीं पढ़ी चुका आहियूं त ज़रबींदड़ छा आहे। उहे अदद जेके ॿिनि जा ज़रबींदड़ आहिनि उन्हनि खे ॿधी अंग चइबो आहे। Define even numbers as numbers which are multiples of 2. असां 3 सबक में ॿिनि जा ज़रबींदड़ कढिया हुआ जेके असां ज़रब करे कढिया ऐं असां चयो त हर अदद जा खोड़ा उन जा ज़रबींदड़ आहिनि ऐं ॿिनि जा जेके ज़रबींदड़ हुआ छो त असांखे ॿिनि सां इंट्रस्ट आहे उन करे ॿिनि जा जेके ज़रबींदड़ हुआ उहे हुआ 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 ऐं so on। असांखे ख़बर आहे त होल नंबर जे सेट जो यानी सॼनि अंगनि जे सेट जो हिकिड़ो मुखी मेंबर या मुखी अंग आहे 3। हाणे असांखे ॾिसणो ई हुआ त 3 जेको आहे उहो ॿिनि जो ज़रबींदड़ आहे या न। असां ॿिया अंग त ॾिठा आहिनि, असां 3 खे कोन ॾिठो आहे।
सो उन लाइ असां उहे ई ज़र्ब इस्तेमालु कंदासीं जीअं असां पहिरीं ॿियूं ज़र्बूं कयूं आहिनि। सो असां ज़र्ब था कयूं ॿुड़ीअ खे ॿिनि सां, जवाब असां ईंदो 0 into 2 is equal to 0 because anything multiplied by 0 is 0. ॿुड़ीअ खे कंहिं बि अंग सां ज़र्ब कबी त ॿुड़ी ईंदी। सो इन मां असांखे ख़बर पई त ॿुड़ी बि ॿिनि जो हिकिड़ो ज़र्बींदड़ आहे। मां हिननि ॿधी नंबरनि खे या इवन नंबर्स खे हिकिड़े सेट जी सूरत में लिखंदुसि। Set of even numbers E has the members 0, 2, 4, 6, 8 and so on. होल नंबर जो सेट जेको आहे हुन में एलिमेंट्स आहिनि या मेंबर्स आहिनि 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and so on. हाणे अचो त असां हिन ॿिन्ही सेटनि खे कंपेयर करे ॾिसूं ऐं ॾिसूं त कहिड़ा एलिमेंट्स कॉमन आहिनि। 2 0 हिन में आहे, 2 हिन में आहे, 4 हिन में आहे, 6 हिन में आहे, 8 हिन में आहे, 10 हिन में आहे, 12 हिन में आहे एंड सो ऑन। यानी कुछ एलिमेंट्स अहिड़ा आहिनि जेके हिन होल नंबर जे सेट में त आहिनि पर इवन नंबर जे सेट में कोन्हनि। कुछ एलिमेंट्स होल नंबर जे सेट में आहिनि पर इवन नंबर जे सेट में कोन आहिनि। उहे एलिमेंट आहिनि 1, 3, 5, 7, 9, 11 एंड सो ऑन। हाणे अचो त हिननि अंगनि खे मां अलॻि करे लिखां। 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21 and so on. इहे अदद जेके हाणे असां अलॻि लिखिया या उहे अदद जेके ॿिनि जा ज़रबींदड़ न आहिनि, ज़ाहिर आहे हीअ ज़रबींदड़ आहिनि त हीअ ज़रबींदड़ कोन्हनि। उहे अदद जेके ॿिनि जा ज़रबींदड़ न आहिनि उन्हनि खे इकी अंग चइबो आहे। Odd numbers are numbers which are not multiples of 2. ॾिठो वञे त इहे अंग बि हिकिड़ो सेट ठाहिनि था। सो अचो त हिनखे असां सेट जी सूरत में लिखूं जीअं असां चवंदासीं सेट ऑफ ऑड नंबर्स। सो ऑड नंबर्स जो सेट जेको आहे उन जा ही एलिमेंट्स आहिनि। अचो त असां हाणे ॿधी अंगनि जो क़ाइदो ॾिसूं। मां ही इवन नंबर्स जो यानी ॿधी अंगनि जो सेट थोरो वॾो करे थो लिखां यानी वधीक मेंबर्स हुन में लिखां थो। हाणे इन खे मां हिकिड़ी ॿी तरतीब सां लिखंदुसि जंहिंमें मां जेके जिन में ॾहाको कोन्हे उहे हिकिड़ी लाइन लिखंदुसि, जंहिंजो ॾहाको हिकु आहे उनखे हिकिड़ी लाइन में, जंहिंजो ॾहाको ॿ आहे उनखे टी लाइन में, ऐं जेको जिन खे ॾहाको टे आहे उन्हनि खे टी लाइन में। सो ही मूं इन तरतीब सां लिखियो। हाणे हिते जेकॾहिं मां ॾिसंदुसि त मूंखे ख़बर पवंदी त हिननि सभिनी में ॿुड़ी आहे, ॿ आहे, 4 आहे, 6 आहे ऐं 8 आहे। इन मां मूंखे ख़बर पई त जेके बि ॿधी अंग आहिनि उन्हनि जे इके जी जाइ ते या त ॿुड़ी हूंदी या 2 हूंदो या 4 हूंदो या 6 हूंदो या 8 हूंदो। सो इहो आहे पहिरियों क़ाइदो ॿधी अंगनि जो। को बि अदद जंहिंजे एकनि जी जाइ ते ॿुड़ी, 2, 4, 6 या 8 आहे त उहो ॿधी अदद आहे। If the unit place of any number is 0, 4, 0, 2, 4, 6 or 8, it is even number. या ॿिए तरीक़े सां खणी चइजे त जंहिं अदद जो एको ॿधी आहे त उहो ॿधी अदद आहे। इके अददनि जो क़ाइदो अचो त ॾिसूं। साॻे तरीक़े सां 21 अंगनि जो सेट यानी ऑड नंबर जो सेट उनखे मां थोरो एक्सपेंड करे वधीक मेंबर्स लिखंदुसि ऐं साॻे तरीक़े सां उनखे बि हिकिड़े तरतीब में लिखंदुसि। इन तरतीब में मूं ॾिठो त एकनि जी जाइ ते अचे थो 1, 3, 5, 7 ऐं 9। सो मां चई सघां थो त उहे अंग जिन जे एकनि जी जाइ ते 1, 3, 5, 7 ऐं 9 आहिनि उहे 21 अंग आहिनि। यानी जो को बि अदद जंहिं जे एकनि जी जाइ ते 1, 3, 5, 7 या 9 आहे त उहो 21 अदद आहे। या ॿी सूरत में मां साॻी तरीक़े सां लिखी सघां थो जंहिं अदद जो एको 21 आहे त उहो 21 अदद आहे।
अचो त हाणे ॾिसूं त असां ॿधी ऐं एकी अंग कीअं धार करे सघंदा आहियूं। मिसाल तौरु अदद 16 खे ॾिसणो आहे त इहो ॿधी आहे या एकी आहे। असां उन खे ॿियनि सां वंड करे ॾिसंदासीं, ॿिनि सां वंडिजे थो या न। खोड़ो वेंदो 8 दफ़ा, 8 × 16 पूरो वंडिजी वियो, उनजे करे ही ॿिनि जो ज़रबींदड़ आहे ऐं ही जेको आहे उहो ॿधी आहे। ॿियो अंग आहे 257। हिन खे बि असां वंडे ॾिसंदासीं ॿिनि सां। जॾहिं असां 257 खे 2 सां डिवाइड कयो त असांखे 128 वंड पताई ऐं असां हिनजी पाछी बची, उनजो मतिलबु त 2 जेको आहे उहो इवन कोन्हे, इहो असां वटि ऑड आहे। भला 11,114 इन अंग खे ॾिसूं। हाणे वंडे त सघूं था, पर वंड करण जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं असांखे ख़ासियतूं ख़बर आहिनि कीअं ॿधीअ जूं। त ॿधी अंगनि में असांजा आख़िरी अंग यूनिट साइड ते या एकनि जी साइड ते हूंदा आहिनि 0, 2, 4, 6, 8 ऐं ऑड में असांजा एकनि जी साइड में हूंदा आहिनि 1, 3, 7, 5, 7 ऐं 9। सो हाणे असां कंहिं अंग खे जाचे सघूं था। मिसाल तौरु 6, हिन में यूनिट्स जी जाइ ते 6 आहे जेको असांजो इवन आहे, सो असांखे ख़बर आहे त इवन आहे। 257 यूनिट्स जी जाइ ते 7 आहे, 7 जेको आहे 21 अंग आहे, इवन आहे, ऑड आहे, उनजे करे ही जेको आहे 257 सॼो अंग ऑड थींदो। 11,114 इन में असां वटि जेको आहे यूनिट में 4 आहे, 4 जॾहिं यूनिट में हूंदो आहे त उहो असां वटि इवन नंबर हूंदो आहे, सो इहो असांजो इवन नंबर आहे। उन खां पोइ ॿियो नंबर असां खणूं था 15,683। इन में असां वटि यूनिट्स में आहे 3 जेको आहे उहो असांजो ऑड आहे, उनजे करे ही असांजो ऑड नंबर आहे। हिकिड़ो ॿियो अंक खणां थो मां, तमामु वॾो अंग आहे, पढ़ण बि मुश्किल आहे, पर इन जी बि असांखे ख़बर पइजी वेंदी त इहो ऑड आहे या इवन आहे, छो त हिन जे आख़िर में ऑड आहे, हिन करे ही अंग बि ऑड आहे। इन्हीअ जे करे ख़ासियतुनि खे सम्झणु ज़रूरी हो, जीअं असां इस्तेमालु करे सघूं ऐं आसानीअ सां डिस्टिंग्विश करे सघूं त कहिड़ो अंग ऑड आहे, कहिड़ो इवन आहे, कहिड़ो ॿधी आहे, कहिड़ो एकी आहे। अचो त हाणे एकी ऐं ॿधी अंगनि जूं कुझु ॿियूं ख़ासियतूं ॾिसूं। उन ख़ासियतुनि ॾिसण लाइ असां इवन नंबर जो सेट इस्तेमालु कंदासीं ऐं ऑड नंबर जो सेट इस्तेमालु कंदासीं, जिन सां असांजी मुलाक़ात थी चुकी आहे। सभिनी खां पहिरीं असां इन्हनि जो तफ़ावत ॾिसंदासीं त कंज़िक्यूटिव नंबर में तफ़ावत कीअं आहे। अचो त पहिरीं इवन नंबर जे कंज़िक्यूटिव नंबर्स खे ॾिसूं। हीअ असां ॿ नंबर खयां आहिनि जेके कंज़िक्यूटिव नंबर्स आहिनि। इवन जा असां खयां आहिनि नंबर 4 ऐं 2। इन्हनि खे तफ़ावत ॾिसंदासीं, 6 मां 2 विया त 2 बचंदा। अॻियां ॾिसूं ॿिया अंग 12 ऐं 14। 14 मां 12 विया, बाक़ी बचा 2। अॻियां ॾिसूं 18 ऐं 20, 20 मां 18 विया, बाक़ी बचा 2। यानी असांखे ख़बर पई त जेके कंज़िक्यूटिव इवन नंबर्स आहिनि उन्हनि में तफ़ावत 2 आहे हर सूरत में। हाणे अचो त ऑड नंबर्स खे बि ॾिसूं। असां हिकिड़ो हिन पेयर खे ॾिसंदासीं कंटिन्यूस वारे खे, ॿियो हिन खे था ॾिसूं ऐं टियों हिन खे था ॾिसूं। सो ऑड नंबर्स में बि डिफरेंस जेको आहे कंज़िक्यूटिव नंबर्स में उहो असां वटि 2 ई आहे। असां चई सघूं था त इवन ऑड जेके बि कंज़िक्यूटिव नंबर्स आहिनि, डिफरेंस उन में जेको आहे उहो 2 हूंदो आहे।
हाणे अचो त जोड़ जी ख़ासियतूं ॾिसूं। सो असां जोड़ करे ॾिसांसीं, पहिरीं ॿ ॿधी अंग, पोइ हिकिड़ो पहिरियों ॿधी, ॿियो इकी, पोइ हिकिड़ो इकी, हिकिड़ो ॿधी, उन खां पोइ ॿई इकी अंग। जॾहिं जोड़ कंदासीं त 2 ऐं 14 थींदा 16, असांखे मिलियो ॿधी अंग। 4 ऐं 5 जॾहिं एड कंदासीं, we get 9, which is odd. 7 plus 6 एड कबो त असांखे मिलंदो 13, which is again odd. 3 plus 9 एड कबो त असांखे मिलंदो 12, which is even. सो असां इहो चई सघूं था त जॾहिं ॿ ॿधी अंग या ॿ ॿधी अंग पाण में जोड़ था कजनि या एड था कजनि त असांखे इवन नंबर थो मिले। पर जॾहिं को बि हिकिड़ो अंग इकी आहे त असांखे इकी अंग मिलंदो जोड़ जी सूरत में। अहिड़ी तरह हाणे असां ज़रब खे चेक कयूं त ज़रब जो कहिड़ो सिस्टम थिए थो या ज़रब जूं कहिड़ियूं ख़ासियतूं थियनि थियूं। हिते बि असां पहिरीं ॿई ॿधी अंग खणंदासीं, पोइ हिकिड़ो ॿधी हिकिड़ो इकी, पोइ हिकिड़ो इकी हिकिड़ो ॿधी, पोइ उन खां पोइ ॿई इकी। So 4 multiplied by 12, 48, 48. This is even. उन खां पोइ 6 टिका 18. This is again even. उन खां 5 चौक 20, 5 4s are 20. Again cut even, वरी even या ॿधी अंग मिलियो। 5 ना 45, 45. इहो असांखे इवन कोन मिलियो, इहो असांखे मिलियो ऑड। सो असां चई सघूं था त ज़रब में जेकॾहिं हिकिड़ो बि ॿधी अंग आहे त जवाब या ज़रब उपत हमेशह इवन हूंदी। जेकॾहिं हिकिड़ो बि इवन आहे त ज़रब उपत इवन हूंदी। If we multiply two numbers and any one of them is even, we get even number. पर जेकॾहिं ॿई अंग ऑड हूंदा या इकी हूंदा त असांखे ज़रब उपत इकी मिलंदी या ऑड मिलंदी। हाणे असां इकी ॿधी अंगनि जो इहे ख़ासियतूं ॾिठूं, उनखे अलॻि तरीक़े सां हिकिड़े अलॻि सुफ़े ते लिखी छॾींदासीं। ॿियनि लाॻीतनि यानी कंज़िक्यूटिव इकी अंगनि में या ॿियनि लाॻीतनि कंज़िक्यूटिव ॿधी अंगनि में ॿिनि जो तफ़ावत हूंदो आहे। जेकॾहिं ज़रब जोड़ कंदासीं त जोड़ में ॿधी ऐं ॿधी मिली असांखे ॿधी मिलंदी। इवन प्लस इवन इज़ इक्वल टू इवन, इवन प्लस ऑड इज़ इक्वल टू ऑड, यानी ॿधी ऐं इकी असांखे इकी मिलंदो। ऑड प्लस ऑड इज़ इवन, इकी ऐं इकी मिली ॿधी मिलंदा। पर जॾहिं ज़रब कबी त ज़रब में ॿधी जी ज़रब ॿधीअ सां ॿधी ईंदी। इवन मल्टीप्लाई बाय इवन इज़ इवन, इवन मल्टीप्लाई बाय ऑड इज़ इवन, but odd multiplied by odd is odd. And इक्की जवाब ज़रब पर सिर्फ़ उन सूरत में ईंदी जॾहिं ॿई अंग इक्की हूंदा। सर आमिर असांखे सेटनि जे बारे में ॿुधायो त होल नंबर जो सेट जेको आहे उन में 0 1 2 3 4 5 6 ईअं लाॻीता अंग हलंदा वेंदा आहिनि। असां हिन महिल ॾिठो त असांजो इवन नंबर जो या ॿधी अंगनि जो सेट उन में 2 4 6 8 10 ऐं ईअं अॻियां नंबर हला वेंदा आहिनि। अहिड़ी तरह ऑड नंबर्स जे सेट में 1 3 5 7 9 13 9 11 13 15 17 ऐं ईअं नंबर हलंदा वेंदा आहिनि। सो अचो त असां हिननि सेटनि खे या हिननि टिनी सेटनि जो पाण में रिलेशनशिप जेको आहे उहो ॾेखारियूं। असां चई सघूं था त E इज़ सबसेट ऑफ W, यानी इवन नंबर जो सेट जेको आहे उहो सबसेट आहे होल नंबर जे सेट जो। Set of even numbers is a subset of set of whole numbers. हाणे जेकॾहिं मां होल नंबर्स जे हर मेंबर खे हिकिड़ो जेनरिक नालो हिकिड़ो निशान ॾेई छॾियां, मिसाल तौर मूं n उन्हनि खे निशान ॾेई छॾियो, नंढो n, त मां चई सघां थो त जेको
इवन नंबर जो सेट आहे, इवन नंबर जो सेट जेको आहे उन जा जेके मेंबर्स आहिनि उहे बराबरि आहिनि 2 ज़रबिया n। नथो यकीन अचे, करे ॾिसो। पहिरियों n आहे ॿुड़ी, ॿुड़ी खे 2 सां ज़रब कयमि त ॿुड़ी आई। ॿियो n आहे 1, 1 खे 2 सां ज़रब कंदुमि 2, उन खां पोइ 2, 2, 4, 3, 2, 6। उन मां असांखे ख़बर पई त हीउ जेको फॉर्मूलो लिखियो आहे या सेट जी नोटेशन लिखी आहे उहा सही आहे। इवन नंबर जो सेट इज़ 2n, वेयर इज़ जंहिंमें n जेको आहे उहो होल नंबर जे सेट जो मेंबर आहे। अहिड़ी तरह असां चई सघूं था त ऑड नंबर जो जेको सेट आहे उहो सब सेट आहे होल नंबर जे सेट जो। ऑड नंबर जो सेट इज सबसेट ऑफ whole number set. O is subset of W. Set of numbers, set of odd numbers is a subset of set of whole numbers. अचो त हिन खे बि असां सेट जे नोटेशन वांगुरु लिखी सघूं, लिखी ॾिसूं। ऑड नंबर जो जेको सेट आहे उहो बराबरि आहे 2 ज़रबिया n प्लस 1। चेक कयूं, 0 खां वठी शुरू करे चेक कयूं। ही n असांजो जेको आहे होल नंबर जे सेट जो मेंबर आहे, उन जेका 0 हूंदो त 2 ज़रबिया ॿुड़ी 2 मल्टीप्लाई बाय 0 थींदो 0, हुन में हिकिड़ो एड कंदासीं त 1 असां वटि ऑड नंबर जो अची वियो। जेकॾहिं 2 n असांजो 1 हूंदो त 2 मल्टीप्लाई बाय 1, हिकु ज़रबिया 2 उहो थींदो 2, हुन में 1 एड कंदासीं असां वटि थींदो 2 प्लस 1 उहो थींदो 3, ऐं ॿियो सेट अची वियो, ॿियो मेंबर अची वियो ऑड नंबर जे सेट जो। अहिड़ी तरह अॻियां जेकॾहिं असां 2 रखंदासीं त 2 मल्टीप्लाई बाय 2 4 प्लस 1 थींदो 5, ऐं उहो अॻियां सेट अची वेंदो। अहिड़ी तरह असां ही 2 जेके तरीक़ा आहिनि उन सां बि इवन ऐं ऑड नंबर जे सेट खे डिनोट करे सघूं था। हिन सबक जी पछाणी थी नाना आबिद खे इजाज़त ॾियो। इंशाअल्लाह वरी ॿियनि सबकनि सां हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।